हमारे सिरा सिंध काज न्यूज़ सगियू में रिपोर्ट कर रहा असांजो नुमाइंदो अख्तियार अहमद सियाल। सगियू बरसात समय शहर के हायर सेकेंडरी स्कूल में रज़ाक ॾिनो। सियाल ट्रस्ट वेलफेयर एसोसिएशन पारां स्कूल में तरसियल बोर्ड मुतासर में सामान तक़सीम किया वियो। उन मौके ते सियाल ट्रस्ट के अगवान डॉक्टर रज़ाक सियाल, डॉक्टर एहसान उल्लाह सियाल, डॉक्टर मंजूर ख्वाजा, फरहाद सियाल, लेडी डॉक्टर यासीन सियाल, डॉक्टर ज़ुबैदा फातिमा सियाल ॿियनि हिकु ॾींहं वारी कैंप में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टर एहसान उल्लाह सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु कराची खां हिते समय जे बोर्ड ऐं बरसाति मुतासिर लाइ राशन जा 450 कट्टा मौसूम भरण लाइ कपिड़ा 150 मुस्तहक़ खे 3-3000 कैश रक़म तक़सीम कई ऐं जॾहिं त इंसानी सिहत लाइ लॻायल मेडिकल कैम्प में 2000 खां वधीक मरीज़नि खे दवाऊं पिणु ॾिनियूं। हिन वधीक चयो त मुंहिंजी कोशिशि आहे त ॿाहिरि मुल्कनि जे दोस्तनि खां मदद वठी इलाइक़े वासियुनि खे नवां घर ठाहिराए ॾियां।